ब्रेकिंग न्यूज़ आहे। लखी गुलाम शाह मां सां शेयर कई पिया। प्यारो ख़ान भयो वासी बिन मुगविन जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां धरणो हंयो वियो आहे। 5 ॾींहं गुज़रण बावजूद खीर जा वापारी शाहिद हुसैन भयो ऐं मोहम्मद रमज़ान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। लखी गुलाम शाह मां ख़बर आहे। प्यारो ख़ान भयो वासी बिन मुगविन जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि धरणो हंयो आहे। 5 ॾींहं गुज़री वञण बावजूद बि खीर जा वापारी शाहिद हुसैन भयो ऐं मोहम्मद रमज़ान बाज़ियाब न थी सघिया आहिनि। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लखी गुलाम शाह मां प्यारो ख़ान भयो वासी बिन मुगविन जे वारसनि पारां मुगविन जी बाज़ियाबीअ लाइ धरणो हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। लखी गुलाम शाह में प्यारो ख़ान भयो वासी बिन मुगविन जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां धरणो हंयो वियो आहे। 5 ॾींहं गुज़रण बावजूद खीर जा वापारी शाहिद हुसैन भयो ऐं मोहम्मद रमज़ान बाज़ियाब न थी सघिया। तफ़सील मालूम कंदासीं लखी गुलाम शाह मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हिदायतुल्लाह महर खां। जी हिदायतुल्लाह, अपडेट कजो हिन हवाले सां। हाजी ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह वारे इलाइक़े प्यारो ख़ान भयो वासी मां अगवा थियल बिन मगुन जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां शिकारपुर रोड ते 0 पॉइंट वटि एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे। 5 ॾींहं गुज़रण बावजूद ॿ मुगवी खीर जा वापारी शाहिद हुसैन भयो ऐं मोहम्मद रमज़ान भयो दालनो जरगुमाल बणियल आहिनि। जॾहिं त पुलिस ते बार बार बावजूद उन्हनि खे ख़ातिर पार न थियण सबबि अॼु सफ़र शिकारपुर रोड ते धरणो हंयो वियो। जॾहिं त शिकारपुर ऐं लखी गुलाम शाह पुलिस मगविन जे वारसनि सां ॻाल्हियूं करण बाद रोड खोलवायो। जी ठीकु आहे, मां जी वॾी महिरबानी हिदायतुल्लाह अपडेट करण लाइ।